सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के चेयरमैन मोहतरम इरफान अली सोलंगी की अगवानी में अज सीता रोड के सोलंगी बिरादरी तरफा कम्युनिटी सेंटर सीता शहर में सोलंगी बिरादरी जो मेड़ को ठायो वियो। मंशूर आइन इहो आहे त जिथे भी ज़ुल्म ऐं जबर हूंदो, जिथे भी ॾाढ हूंदो, उते असां सोलंगी भाइर जेके भी आहिनि पाकिस्तान के अंदर या जेका भी असांजी टीम आहे सोलंगी, उते असां उन्हनि ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ उथी बीह। मां ॿुधाइणु चाहियां थो कंबर लिगारी साहब के त सोलंगी उहा क़ौम आहे, उहो कबीलो आहे हमेशह इज़त वारनि माण्हुनि जी इज़त ॾींदा आहिनि। जेको दादागिरी गुंडागर्दी कंदो आहे उनखे उनजो जवाबु ॾेई सघंदा। सोलंगी जो न कंहिंसां रंजिश आहे, न असां कंहिंसां बेवाजिबी कंदा, पर जेको बेवाजिबी कंदो आहे उनखे मुंहुं तोड़ जवाबु असां ॾेई सघूं था। होॾे शाहनवाज़ खान हो त तव्हां ॾिठो त शाहनवाज़ खान जॾहिं बाबा तुंहिंजी मिल्कियत ई न आहे, कंबर खान जी त मिल्कियत न आहे न, पाड़े जो चङो आहे, उहो दौर ख़तमु थी वियो। जॾहिं सोलंगी जे मथां तव्हां हावी हूंदा हो, सोशल मीडिया जो दौर आहे ऐं हीअं सोलंगी बुतनि गॾु आहिनि, हुननि जी सही मालिकी थी वई आहे त पोइ तव्हांखे उन्हनि जा हक़ खाइण न ॾींदासीं। कंबर लिगारी हुजे, ॿियो को हुजे, टियों हुजे, हाणे रिक्वेस्ट पिया था कनि, माण्हुनि सां फ़ोन ते राब्तो आहे। मां इहा गुज़ारिश थो कयां शाहनवाज़ खान खे, शाहनवाज़ असांजो भाउ आहे ऐं मंज़ूर सदाईं लिगारियुनि जे मसइले में ईंदो आहे। असांखे अॻे भेरे बि ईअं थियो जो हुन ग़रीब कोठे जे कब्ज़ो कयूं प्लाट ते, असां धरणो हयो, पुलिस आई, मां चयो आहे पुलिस खां कोन था डॉक्टर असद साहब वेठो अचे हिननि माण्हुनि खां एक्सक्यूज़ करे माफ़ी वठे। असांजो कंहिं पार्टी सां इख़्तिलाफ़ु न आहे, असांजो कंहिं माण्हू सां इख़्तिलाफ़ु न आहे, असांजो इख़्तिलाफ़ु उनजे अमल सां आहे, उनजे किरदार सां आहे। जेको भी माण्हू हूंदो ग़लति अमल कंदो, ग़लति किरदार हूंदो, सोलंगी खे तंग कंदो, त उनखे बि असां हाणे तंग। सो हाणे इहो आहे त हिकिड़ो माण्हू इन शइ तां विझदा थो थिए, चवे थो न मां सभु ॻाल्हि छॾी, हाणे हितां ॿाहिरि वेठा हो, दोस्त वेठा हो, असां आया आहियूं, असां हर शइ तव्हांजे लाइ करण लाइ तयारु आहियूं। गुज़ारो भी कंदासीं, झगड़ो भी कंदासीं, जंग भी कंदासीं, सॼो सिंध ऐं पाकिस्तान तव्हांजे पोयां हूंदो। अहिड़ा दोस्त असांजा वेठा आहिनि, कमज़ोर न सम्झो तव्हां पाण खे, चवंदा आहिनि जेका न सां छिजे हुनखे काती न हणंदी। असां इहा गुज़ारिश था कयूं त हींअर बि शाहनवाज़ खान मूंखे वेठो विचे त साईं हुन सभु ॻाल्हि छॾी, बाबा छॾी लिखत में ॾे, आईंदा कंहिं बि सोलंग खे लिखी ॾे त इन ॻोठ में जेके बि सोलंग वेठा आहिनि कॾहिं बि मां उन्हनि खे तंग न कंदुसि। ऐं असां ॿुधाइण था चाहियूं कंबर लिगारी खे पुलिस खां कोन था डिॼूं। पुलिस छा थींदी आहे? पुलिस असांजी ख़ादम आहे, पुलिस हक़ ते हूंदी आहे ऐं जेका पुलिस जी गुंडागर्दी आहे इहा बि असांखे ख़बर आहे त कीअं बंदि थींदी आहे। हाणे उहे सोलंगी निंदड़ कंदा आहिनि जो तव्हां पुलिस मोकिले, सीता शहर जे कंहिं बि वॾेरे, कंहिं बि गुंडे, कंहिं बि माण्हू सोलंगी ग़रीब जे घर पुलिस मोकिली त असां बि उनजे घर पुलिस। मां इहा तव्हांखे गुज़ारिश थो कयां, सॼी बिरादरी वेठी आहे, सभु दोस्त वेठा आया हो, असां कंहिं हरूभरू असांजी कंहिंसां जंग न आहे। तो मां चाहियां थो त हिकिड़ी अहिड़ी का हिकिड़ी ॻाल्हि ॿोल जे लाइ जेकॾहिं उहे चवनि था करणी आहे त भले शाहनवाज़ खान खे इख़्तियार ॾियूं था त शाहनवाज़ खान आहे ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त वञी उहो हुननि खां बिल्कुलु कंफर्मेशन वठे त आईंदा लिखत वठे त बाबा हिन सोलंगी गॾु थियणु तव्हांखे मुबारक आहे, तव्हांजी कामयाबी आहे। ईअं हर मज़लूम सां जेकॾहिं तव्हां गॾु थी ऐं बीहंदो त इनशा अल्लाह सीता जे अंदरि ज़्यादती सोलंगी सां न करे सघे। मिताल के खैरपुर नाथन शाह जे मौजूदीन समेत सोलंगी बिरादरी के माण्हुनि वॾी तादाद में शिरकत के याद रहे कुछ ॾींहं अॻु सीता रोड के साबिक़ा चेयरमैन कंबर लगारी तरफ़ा 50 खां मथे सोलंगी के माण्हुनि खे पंहिंजा घर ऐं जॻहियूं छॾे वञण, कूड़नि केसनि में फासाइण सां गॾु पुलिस चढ़ाई ऐं मौत मार धमकियूं ॾिनियूं हुयूं। जंहिंखां पोइ लाॻापियल ग़रीब ऐं मिसकिन सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सीता जे उहिदेदारनि सां राब्तो कयो, जंहिंमें सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सीता जे सदर मुमताज़ अली सोलंगी, उन सां गॾु सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चेयरमैन इरफान अली सोलंगी वटि दादू आयो। चेयरमैन इरफान अली सोलंगी मुतासिर सोलंगियुनि खे मान ॾींदे हर तरह जो सहकार ऐं तावन जी ख़ातिरी कराई। चेयरमैन साहब हंगामी बुनियादनि ते सीता रोड जे मौजूदीन शाहनवाज़ सोलंगी, मुमताज़ अली सोलंगी, आसिफ अली सोलंगी, मौलवी ज़फ़र अली सोलंगी, मंजूर अली सीताई सोलंगी, इमदाद अली सोलंगी, मोहम्मद रमज़ान सोलंगी, कामरेड सज्जाद अली सोलंगी, नफ़ीस अली सोलंगी सां राब्तो करे हिकु बिरादरी कट करण जो चयो, जेको कट अॼु कम्युनिटी सेंटर सीता रोड में सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जे चेयरमैन मोहतरम इरफान अली सोलंगी जी सरपंची में थियो।
हिनकठ में आल बिरादरी वेलफेयर फोरम ता शहीद दो सुमरो वेलफेयर जे चेयरमैन अली मोहम्मद सुमरो पिण शिरकत कई ऐं साबिक़ा टाउन चेयरमैन कंबर लगारी जे ॾिनल धमकियुनि जी मज़म्मत कई ऐं सोलंकी बिरादरी सां मुकमल सहकार ऐं तावन जी पेशकश कई। जंहिंखां पोइ सीता रोड जे प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस जो ऐलान कयो वियो, जंहिंजी ख़बर साबिक़ा टाउन चेयरमैन कंबर लगारी खे पई, जंहिं सीता रोड जे शऊर रखंदड़ मोज़ीन खे सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां मसइलो हल करण जी अपील कई ऐं उन सां गॾु चेयरमैन इरफान अली सोलंकी ऐं बिरादरी जे माण्हुनि खां माफ़ी घुरी ठाह कयो ऐं अॻिते अहिड़ी कंहिं बि ॾाढाई जो यकीन ॾियारींदे सोलंकी बिरादरी सां रंजिशूं ख़तमु करण जी अपील कई। जंहिंखां पोइ सीता रोड जे सोलंकी बिरादरी सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जे चेयरमैन मोहतरम इरफान अली सोलंकी जा थोरा मञा। HRJDA न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।